हमरा अचे तो इन्हीं का छोना आज पैसा कढ़ाया एड़ो जुट के तो जो याद कंदो। हाँ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। होदा तबियत से ठीक है मदन में हाल तो सही है भाऊ। तव्हां केरु आहियो? मुझो नालो जुल्फकार है। तव्हांजे पाड़े में नमो लोडी आयो आहियां। मां खैर तव्हां में थोड़ो कम हुयो, कुछ पैसा मांखे खपनि था, उधारा ॾेई छॾो पर महिरबानी थी वेंदी। तव्हां मूंखे 100 रुपया ॾियो, 100 जे बदिले मां तव्हांखे 200 करे ॾींदुसि। तव्हां ॾेई वठो, महिरबानी थी वेंदी। ठीक है, कोई गाल ना है, मां तव्हांखे ॾियां थो सौ रुपया। अच्छा ही वठो। वॾी महिरबानी भाउ तव्हांजी, वॾी महिरबानी। मां तोखे 200 रुपया करे ॾींदुमि, ठीकु आहे? हीअ मुंहिंजो घर थी ॾिठल थी न? ठीक हे है। ॾाढो गेट आहे जेको, इहो मुंहिंजो घर थी। कंहिं खां पुछंदे न जुल्फकार जो घर कहिड़ो आहे, कंहिंखे बि चवंदा जुल्फकार जो सॾे वठे, पाणे पोइ मूंखे सॾे वठंदा, पोइ मूंखां वठी वठंदा। ठीकु आहे, महिरबानी। ठीकु आहे गॾु। जी बाबा हुकुम कयो। अदा जुल्फकार के सारे क्यों? भाऊ ही जुल्फकार जो घर ना है, ही मुझो घर है मीर खान जो। छो केड़े जुल्फकार जी गाल कंदा? अदा जुल्फकार तो मुझे चो ही मुझो घर है। अदा ये के जुल्फकार जो घर ना है, मुझो घर है। केरा जुल्फकार? मां न सुनाना के जुल्फकार के, तो मुझो घर है मीर खान जो घर है। अदा हु जुल्फकार जेकी सिंधी टोपी पाती वदो होंदो आ। सिंधी टोपी तो यार मां भी पाए सका तो, असां भी सिंधी आयो यार। सिंधी टोपी तो हर कोई पाए सके तो, जुल्फकार ते को भी ना है। इन पूरी कॉलोनी में जुल्फकार कोन है, तो जुल्फकार जी तो गाल करी। छा है जुल्फकार के? यो तो बुधा मुके छा है जुल्फकार के? अदा मुके पेरे जे में पैसा वठियो मुका, मुके चाहिए तो मां तोखे डबल करे दिंदो। ही उनजो घर मुके इए चई। वो तो सब ठगी करे वा, नाटक करे तो पैसा वठी वियो आ। छा बुधई? वो जुल्फकार इन पूरी कॉलोनी में जुल्फकार कोई कोन बैठो, तो के नाटक करे वा तो घुरे वा। छा?